बुलेटिन में अवां खे वली का अचूं था। सबका पहिरीं अवां खे आगाह कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका ऑर्डिनेंस खिलाफ दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। एफआईए इख्तियारनि पारां रिपोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट में जमा कराई वई। चीफ जस्टिस अतरमुल्लाह ॿुधणी दौरान पुछाणो कयो त कोर्ट जवाब ॾियो, माण्हुनि जा हक़ पामाल थी रहिया आहिनि। अदालत जे साम्हूं एसओपी रखिया विया ऐं उन्हनि पामाल कयो पियो ऐं उहे सेशन लॻाए विया आहिनि जेकी लॻंदा ई न आहिनि। चीफ जस्टिस मासनीद चयो त एसओपी रुगो उन लाइ लागू कई वयूं त जीअं अदालत खां बची सघिजे। डायरेक्टर एफआईए बाबर वक्त कुरैशी चयो त कानून जोड़ियो वियो आहे, अमल करण लाइ दबाव ईंदो आहे। एफआईआर खां अॻु गिरफ़्तारी थी सघे थी त पोइ बरआमदगी ते हू एफआईए दाख़िल कंदा आहिनि। चीफ जस्टिस अतरमुल्लाह चयो त एफआईए कीअं गिरफ़्तारी करे सघे थी, कहिड़े कानून मूजिब गिरफ़्तारी करे सघिजे थी, पंहिंजे अमल ते पेशमाव नाहियो ऐं दलील ॾेई रहिया हो। कंहिंजो त एहतसाब थियणो आहे, केरु ज़िम्मेवार आहे, साफ़ी जी निगरानी कीअं कई पई वञे, इहो एफआईए जो कमु आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका ऑर्डिनेंस खिलाफ दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। एफआईए इख्तियारनि पारां रिपोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट में जमा कराई वई आहे। चीफ जस्टिस अतरमुल्लाह ॿुधणी दौरान पुछाणो कयो त कोर्ट जवाब ॾियो, माण्हुनि जा हक़ पामाल थी रहिया आहिनि। अदालत जे साम्हूं एसओपी रखिया विया ऐं उन्हनि पामाल कयो पियो ऐं उहे सेशन लॻाए विया आहिनि जेकी लॻंदा ई न आहिनि। चीफ जस्टिस मासनीद चयो त एसओपी रुगो उन लाइ लागू कई वयूं त जीअं अदालत खां बची सघिजे। डायरेक्टर एफआईए बाबर वक्त कुरैशी चयो त कानून जोड़ियो वियो आहे, अमल करण लाइ दबाव ईंदो आहे। एफआईआर खां अॻु गिरफ़्तारी थी सघे थी त पोइ बरामदगी ते हू एफआईए दाख़िल कंदा आहिनि। चीफ जस्टिस अतरमुल्लाह चयो त एफआईए कीअं गिरफ़्तारी करे सघे थी, कहिड़े कानून मूजिब गिरफ़्तारी करे सघे थी, पंहिंजे अमल ते पेशमाव नाहियो ऐं दलील ॾेई रहिया हो।